अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, इनायत वसाणी यूट्यूब चैनल में भलीकार। जीअं त कुछ ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते फेक ख़बरूं हलण लॻियूं किंग ऑफ सिंध मुमताज़ मल्हाई हिन दुनिया में न आहे रहियो। जी हा दोस्तों, मुमताज़ मल्हाई बिल्कुलु ठीकु आहे। उनजो न्यू एल्बम अचण वारो आहे। 51 ॾिसो वधीक उनजो लाइव वीडियो।